ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं। बॉलीवुड फिल्म धुरंधर में पीपल्स पार्टी खिलाफ मवाद ॾेखारण वारो मामलो अदालत में पहुची वियो। पीपी कारकुन कराची जी अदालत में दरख्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। धुरंधर फिल्म में पीपल्स पार्टी जे झंडनि ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी तस्वीरनि जो गैर ज़रूरी इस्तेमाल कयो वियो। दरख्वास्त में ॼाणायो वियो। अव्हांखे ॿुधायूं, ट्रेलर में पीपल्स पार्टी खिलाफ दहशतगर्दनि जी हिमायत और प्रोपेगेंडा कई वई। दरख्वास्त गुज़ार आमिर खुसो इहो चयो आहे। जॾहिं त दरख्वास्त गुज़ार पंहिंजे मौक़िफ़ में इहो बि चयो त फिल्म में लियारी खे दहशतगर्द तौरु ॾेखारियो वियो। पुलिस केस दाख़िल नथी करे। दरख्वास्त में इहो बि ॼाणायो वियो त अदाकार संजय दत्त, रणवीर सिंह, अक्षय खन्ना ऐं ॿियनि अदाकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वञे। अव्हांखे ॿुधायूं, बॉलीवुड फिल्म धुरंधर में पीपल्स पार्टी खिलाफ मवाद ॾेखारण वारो मामलो अदालत पहुची वियो। पीपी कारकुन कराची जी अदालत में दरख्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। धुरंधर फिल्म में पीपल्स पार्टी जे झंडनि ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जी तस्वीरनि जो गैर ज़रूरी इस्तेमाल कयो वियो। दरख्वास्त में ॼाणायो वियो। जॾहिं त दरख्वास्त गुज़ार आमिर खुसो चयो त ट्रेलर में पीपल्स पार्टी खिलाफ दहशतगर्दनि जी हिमायत और प्रोपेगेंडा कई वई। फिल्म में लियारी खे दहशतगर्द तौरु ॾेखारियो वियो। पुलिस केस दाख़िल नथी करे। दरख्वास्त गुज़ार पंहिंजे मौक़िफ़ में इहो बि चयो त अदाकार संजय दत्त, रणवीर सिंह, अक्षय खन्ना ऐं ॿियनि अदाकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वञे।